नाज़रीन प्रोग्राम हैदराबाद टाइम्स सां गॾु आहियां जो मेज़बान ज़फ़र अकड़ो। अॼु हैदराबाद टाइम्स प्रोग्राम में डिस्कस कंदासीं ख़ासि तौर ते जेको ही लॉकडाउन ख़तमु कयो आहे। वफ़ाक़ी सरकार त ऑलरेडी शुरू खां वठी लॉकडाउन जे फेवर में न हुई, पर सिंध सरकार जे तरफ़ां लॉकडाउन हलंदड़ नेठि आख़िर मजबूरन सिंध सरकार खे बि लॉकडाउन में नरमी करण जो जेको आहे सो मौक़ो मिलियो ऐं उन्हनि बि नरमी करे छॾी आहे। शाम जो 5 बजे ताईं लॉकडाउन बरक़रार हूंदो, बाक़ी न त पोइ ख़तमु कयो वेंदो। उन हवाले सां जेको ई हिन वक़्तु रमज़ान शरीफ़ खां वधीक वरी मथां ईद जूं शॉपिंगूं मर्द हुजनि औरतूं हुजनि तोड़े जो ॿारड़ा हुजनि, उहे शॉपिंग सेंटरनि में वञनि था बग़ैर कंहिं SOPs जे। ऐं नई दुकानदार उन्हनि जो को ख़्यालु कनि था। जेके SOPs दुकानदार यूनियन ऐं सिंध हुकूमत में थियूं हुयूं या वफ़ाक़ी हुकूमत सां थियूं हुयूं, उन्हनि में इहो तय कयो वियो हो त जेको दुकानदार हूंदो दुकान जे ॿाहिरां हिकिड़ो माण्हू बीहारींदो, जेको ग्राहक उनजो अंदरि दुकान में दाख़िलु थींदो त अवल त उनखे सैनिटाइज़र सां हथ साफ़ु कराया वेंदा ऐं जेकॾहिं उनखे मास्क न हूंदो त मास्क उहो दुकान वारो उनखे ॾेई अंदरि जेको आहे सो उनखे दुकान में टपाईंदो ऐं हू ऐं उते बि अंदरि दुकान में बि समाजी मुफ़ासिलो ज़रूरु हूंदो 3-3 फुट 2-2 फुट जो, त जीअं उहे जेके माण्हू हुजनि हिक ॿिए खां परे परे हुजनि उनजे बावजूदि। पर जेके जॾहिं खां लॉकडाउन जे ख़तमु करण जो ऐलान कयो वियो आहे त उन ते अमल थी न सघियो आहे ऐं अमल न थियण जे करे हीउ जेको महीनो आहे इहो इंतिहाई ख़तरनाक थी सघे थो तमामु। ख़ासि तौर ते सिंध हूअं त सॼे मुल्क में इहा साॻी सूरत हाल आहे। उन ते डिस्कस कंदासीं। अब्दुल रज़ाक उमरानी साहिबु असां सां गॾु मौजूदु आहे। अब्दुल रज़ाक साहिबु तव्हांखे भलीकार चऊं था। डॉक्टर शाहनवाज़ दल साहिबु असां सां मौजूदु आहे, तव्हांखे बि डॉक्टर साहिबु भलीकार चऊं था। हाणे शुरूआति कयूं था अब्दुल रज़ाक उमरानी साहिब खां त हीउ जेको लॉकडाउन ख़तमु थियो आहे, तव्हां त हिन वक़्तु फील्ड में आहियो, 24 कलाक ॾींहुं राति तव्हां फील्ड में आहियो, माण्हुनि खे राशन पहुचायो था ऐं माण्हुनि जा जेके ॿिया मसइला आहिनि सनातुल्ला फंड्स हुजनि या ॿियूं शयूं हुजनि घर वञी दरनि ते पहुचायो था ऐं 24 कलाक फील्ड में रहो था, मार्केट में बि रहो था, अचो था वञो था, शहर सां वास्तो आहे तव्हांजो, छा था सम्झो? ज़फ़र असल में पहिरीं बि जॾहिं लॉकडाउन हो बि त बि माण्हुनि वटि एतिरी अवेयरनेस कान हुई जो हू पंहिंजे पाण खे प्रिवेंट करे सघनि। माण्हुनि में एतिरो शऊर कोन हो जो हू जेके गवर्नमेंट जे तरफ़ां गाइडलाइंस आयूं पिए या वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन जेके गाइडलाइन ॾिनियूं पिए उन ते को अमल कनि। पर जीअं त सख़्ती हुई उनजे करे माण्हुनि जी आज़ादाना एतिरी मूवमेंट कान पई थी ऐं माण्हू कंहिं हद ताईं जेके आहिनि से थोरा रिस्ट्रिक्ट हुआ, उन्हनि खे थोरी घणी पाबंदीअ जो अहसासु हो। छाकाणि असांजी हिकिड़ी साइकी जुड़ी वई आहे हली बेहसियत क़ौम ऐं पाकिस्तानी माण्हू कॾहिं बि कतार में बीहण त सिखियो ई कोन्हे को। पाकिस्तानी माण्हू कॾहिं बि पंहिंजे वारे जे इंतज़ार जे लाइ पंहिंजे पाण खे तयारु कयो कोन्हे को। हिते माइट इज़ राइट वारो अमल हलंदो आहे जेको ॾाढो सो गाबो ऐं उनजे करे सॼी उमिरि जॾहिं असांजी अहिड़नि अमलनि में गुज़री आहे त हिन सिचुएशन में त असां जॾहिं इन्हनि सॼनि कमनि जे लाइ ऑलरेडी प्रिपेयर हुआसीं कोन को, ओचितो जो ई असांजे मथां जी आफ़त पई त उन में रियासत जेके स्टेप्स खयां, रेंजर्स बीठी हुई, किन जॻहियुनि ते फ़ौज बीठी हुई, किन जॻहियुनि ते पुलिस बीठी हुई, खारदार तारूं लॻायूं वयूं हुयूं, बैरियर्स लॻाया विया हुआ, तॾहिं वञी टको पैसो असां माण्हुनि इन सॼे अमल में जेको आहे पंहिंजे पाण खे थोरो पाबंद कयो हो। पर उन वक़्तु बि ॿाहिराड़नि में सूरत हाल जेका आहे इंटायर डिफरेंट हुई। शहरी इलाइक़ा जेके आहे उन्हनि ते वरी बि थोरो घणो अमल थियो पियो, पर ॿाहिराड़ीअ में अहिड़े क़िस्म जो अमल कोन पियो थियो ऐं नतीजो इहो पियो थियो त लोकल जेका ट्रांसमिशन आहे उहा तेज़ी सां वधंदी रही। मथां वरी इहो थियो जो असां वटि अजीब क़िस्म जी सिचुएशन आहे त रियासत पंहिंजा जेके आहिनि उनजा फंडामेंटल जेके उनजा पब्लिक खे राइट्स ॾियणा आहिनि उहे त पूरा करे कान पई सघे। जॾहिं उहे राइट्स पूरा कोन पई करे सघे, हॉस्पिटल्स जो जेको आहे असां वटि पूरो सिस्टम जेको आहे उहो को अहिड़े क़िस्म जो आहे कोन को जंहिंमें असीं चवंदो आहे ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं माण्हू इफेक्टेड थींदा त का वरी इस्पताल हुनखे जेको आहे डील करण जी का क़ुवत रखे थी। अच्छा, पोइ वरी जेको माण्हुनि वठी रड़ियूं कयूं, बुख आहे, बदहाली आहे, डेली वेजिस वारा जेके आहिनि माण्हू उहे बेरोज़गार थी विया हलिया। त हाणे इन सॼी सिचुएशन में गवर्नमेंट पंहिंजे पाण तां प्रेशर लाइण जे लाइ ऐं पोइ वरी उन्हनि सोचियो त भई हाणे माण्हू आहिनि उहे मञीनि कोन था, भला ठीकु आहे छॾियोनि त पंहिंजी मर्ज़ी हलाइनि, पोइ ॾिसंदासीं हिन सॼे मामले में त फीडल गवर्नमेंट त वरी सफ़ा इन क़िस्म जा जेके रवैया अख़्तियार कया जो सॼो वज़न जेको आहे उहो सूबाई हुकूमतुनि ते डायरेक्ट अची पियो त पाण 18वीं तरमीम खां पोइ अवां आहियो ख़ुदि मुख़्तियार, तंहिंजे करे अव्हांखे जेको फ़ैसिलो करिणो आहे अवां वञी पाण करियो। वापारी एसोसिएशन्स जेके आहिनि उहे सॼी उमिरि असांखे फुरींदा रहिया आहिनि। असांखे हमेशह जेको आहे हिते को कंज़्यूमर जेके राइट्स या कंज़्यूमर जी जेका माना हक़ खे प्रोटेक्ट करण वारा इदारा एतिरा कोन हूंदा आहिनि इफेक्टिव,
पर पोइ उन्हनि पोइ बि अची रड़ियूं कयूं, हाय घोड़ा असांजा नुक़सान पिया थियनि, असीं मसवाड़ूं कीअं ॾींदासीं, असां मुलाज़िमनि खे पघार कीअं ॾींदासीं। पोइ उन प्रेशर ते अची गवर्नमेंट चयो आहे त हाणे माण्हुनि खे छॾियो अलाह जे हवाले करे। हाणे असीं सभु अलाह जे हवाले आहियूं। को बि अमल करण लाइ तयारु कोन्हे। डॉक्टर शाहनवाज़ साईं त छा पिया सम्झो सूरत हाल काॾे पई वञे? ॾिसो, बुनियादी तौर ते हिते ॿ नरेशन पियल आहिनि, सूबाई हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत जो नरेशन। उनखां पोइ जेको टियों नरेशन हले पियो, जेको जीअं रज़ाक साहब ॻाल्हि कई त जेको वापारी तंज़ीमूं आहिनि या उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी हठ धर्मी आहे, उहो जीअं चएसि त जीअं फुरियो सदायूं उन्हनि। उनखां पोइ हींअर बि उन्हनि खे इहो आहे त असीं जीअं हिन बाबरकत महीने में घणे खां घणो सवाइ दारिन हासिलु कंदे माल इकठो करे सघूं, त उहे बि पंहिंजी तरफ़ां लॻा पिया आहिनि। त उन्हनि जा प्रेशर्स अलॻि आहिनि। जीअं ट्रांसपोर्ट्स वारा पिया मिलनि, मुख़्तलिफ़ माण्हू पिया मिलनि। स्मार्ट लॉकडाउन या लॉकडाउन, ॾिसो हीअ जेका अहिड़ी बीमारी आहे जंहिंमें हिकिड़ो रेडियस आहे माण्हू जो, जेको 3 फुटनि जो रेडियस आहे, उन में हीअ पकड़िजे थी छिक जे ज़रिए या छुहा जे ज़रिए। इन ज़रिए हिन समाजी विथी जेका आहे न, हुन जे लाइ तमामु अहम आहे। हिकिड़ो त ही पहिरीं ॻाल्हि त हिकिड़ी शइ असांजी आवाम अॼु ॾींहं ताईं क़बूल ई न कई आहे त असां वटि ॿारहाड़ी में वेंदो चवंदा इहो कुझु कोन्हे, हुकूमत बहाना पई करे, कोरोना वोरोना कुझु कोन्हे। तव्हां आम पब्लिक जे माण्हू खां जॾहिं रोड ते निकिरी राय पुछंदो चवंदो हीअ मिड़ई ड्रामो आहे ऐं हीअ हथ गड़ियो हथ कंडा आहिनि हिक ॿिए खे पिनण जा, हीअं करण जा, IMF खां जान छॾाइण जा, त जी कर्ज़ न ॾियणा पवनि, डिले करनि, हीअं कर, मुख़्तलिफ़ टाइम गेन जा फार्मूला आहिनि। हीअ माना जेके नीम हकीम आहिनि सियासत जा या जेके नीम हकीम आहिनि समाजियात जा, जेके रोडनि ते ॻोठनि में चांहिनि जे थलनि ते छाबड़नि ते वेही जेके वॾियूं तकरीरूं कंदा आहिनि, उन्हनि जो इहो राय आहे। उन्हनि माण्हुनि जे अंदरि हिकिड़ी आम राय डेवलप करे छॾी आहे। पर उन हिकिड़ो साइंटिफिक तरीक़ो आहे, ठीकु आहे दादा, जेकॾहिं तव्हां बुछेरी में तव्हां नथा लॉकडाउन करियो त दुनिया जे सुधरियल मुल्कनि में त लॉकडाउन हले पियो। इटली ॾिसो, यूरोप ॾिसो, तव्हां सॼो अमेरिका ॾिसो, इंग्लैंड ॾिसो, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते रहिया। गिरजाघर बि त बंदि थियो आहे न, मंदर बि त बंदि थियो आहे, ख़ाली मस्जिद ते कहिड़ो मौलवी साहिबु लॻाए वेठो आहे त मस्जिद छो बंदि थी आहे। जीअं रज़ाक साहिबु ॿुधायो त काबतुल्ला शरीफ़ बि बंदि कयो अथनि, रोज़े रसूल खे बंदि कयो अथनि। त ॾिसो, इंसान जी वॾे पैमाने ते जेका भलाई आहे उहा समाजी विथी में आहे। इंसान जी जेका वॾे पले ते भलाई आहे उहा लॉकडाउन में आहे। इंसान जी जेका वॾे पैमाने ते भलाई आहे उहा अकेलाई में आहे, पंहिंजो पाण खे हेकल व्याकल करण में आहे, पंहिंजो पाण खे रिस्ट्रिक्ट करण में आहे, पंहिंजी जेका चुरपुर आहे उनखे महदूद करण में आहे। इंतिहाई ज़रूरी कम सां ॾिसो, जेके सुधरियल तरीन मुल्क आहिनि उन्हनि वटि बि एतिरा वेंटिलेटर कोन्हनि, उहे बि माण्हू परेशान आहिनि। हिते हिन मुल्क में जिते हीअ जेको जीअं तव्हां जानवर ॿाकरे माल वांगुरु तव्हां चओ न, इहो जेको हुजूमनि जा हुजूम, धणनि जा धण माण्हू काए पिया आहिनि मार्केटनि में, इन्हनि में जॾहिं इहो वायरस पकड़ियो, लोकल ट्रांसमिशन पकड़ी, उनखां पोइ तव्हां केॾांहुं वेंदो जेकॾहिं तव्हां वटि टोटल वेंटिलेटर 500,000 हूंदा पूरे मुल्क में, ऐं तव्हां जेकॾहिं तव्हां 5,000 हुजनि भले, तव्हां केतिरनि माण्हुनि खे सर्वाइव कराईंदो। ऐं उनखां पोइ जेको रज़ाक निशान ते चओ त हिते फील्ड में न, असां पंहिंजो पाण खे बींग अ डॉक्टर रिस्ट्रिक्ट करे छॾियोसीं ऐं पंहिंजो पाण खे जेको आहे सो हेकल व्याकल करे छॾियोसीं। ऐं पर ही माण्हू राशन बि विराइनि पिया, वञनि पिया, समाजी कमु कनि पिया, माण्हुनि सां मिलनि पिया। त हिननि जी ऑब्ज़र्वेशन कीन ऑब्ज़र्वेशन आहे ऐं उहो ॾिसनि पिया त छा पियो थिए। त ॿारनि खे कहिड़ी ज़रूरत आहे बाबा, जंहिंजा ॿार आहिनि उनखे ख़बर हुनजी माप तौर जी ख़बर आहे बाबा, हुन हिसाब सां कपिड़ा वठी अचो। 50 साल खां मथे वारे माण्हू खे कहिड़ी ज़रूरत आहे? माना तव्हां ईद बि चवंदा न थी सघे थो, ईद त थींदी, पर हुकूमत हाणे हिकिड़े ॿिए नरेशन ते पई वञे त जेकॾहिं 3 ॾींहंनि में माण्हू न सुधरिया त वरी कर्फ्यू लॻाईंदा। माना हू इन राय ते बि अचनि पिया त वफ़ाक़ी हुकूमत त न, पर सूबाई हुकूमत अचे पई त जेकॾहिं सिंध में इहा सूरत रही ऐं जेकॾहिं को बूम थियो केसिस वधिया त कर्फ्यू बि लॻाए सघूं था। हुननि वटि इहे सभु ऑप्शन आहिनि। बींग अ डॉक्टर, असांजी आवाम, असांजो आम माण्हू उन वटि का बि प्रिपेयर्डनेस न आहे, का बि तयारी न आहे। का वबा हुजे, को डिज़ास्टर हुजे, को ख़बर त आहे न त ही बीमारी आहे, ॿुधो न, हीअ अॼु जेको प्रोग्राम पियो थिए, इन प्रोग्राम जो जंहिं पहिरीं ॾींहं खां वठी को 50-60 प्रोग्राम थी चुका आहिनि। हर माण्हू TV चैनल खे ॾिसे पियो, हर माण्हू रेडियो ते, सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ तरीक़नि सां कचहरियुनि में, ॻोठनि में, रस्तनि ते, राहनि ते, वाहन में, वस्तियुनि में माण्हू ॻाल्हाइनि पिया कोरोना ते। हारी आहिनि उहे बि ॻाल्हाइनि पिया त कोरोना आहे, पर वरी उन्हनि खे चयो साईं असीं त जंग में कमु पिया करियूं, असांखे कोरोना छा कंदो? इन जो जेको हल वाहिद अलाए प्रिवेंशन आहे। डिस्कस खे पर हिकिड़ी नंढी ब्रेक था वठूं। नाज़रीन, ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ वरी अची मिलूं था, तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक। रज़ाक साहिबु, कीअं था ॾिसो हाणे हीउ जेको ॿाकरो माल ॿाहिरि निकितो आहे त इन जा नतीजा त इंतिहाई ख़राबु नज़र अचनि था पिया।
पर उनजी रोकथाम कीअं करे सघिजे थी? ॾिसो, जॾहिं ख़ुदि मुल्क जो प्राइम मिनिस्टर इहो चवे त भई हर माण्हू जे मथां असीं पुलिस वारो त नथा रखी सघूं, त हाणे जिते आबादी किरोड़नि में आहे, लॉ एनफोर्समेंट एजेंसियूं या जेके असीं चऊं त भई इन सॼे SOPs ते अमल कराइण वारा मुक़्तदर हल्का, उन्हनि जो तइदादु ओतिरो कोन्हे न जो हर माण्हूअ खे जेको आहे हू अची कोऑर्डिनेट कनि या हर माण्हूअ खे अची हू इंस्ट्रक्शन्स इशू कनि त बाबा तव्हां हिन शइ ते जेको आहे अमल करियो। त नतीजतन तौर ते जेके सुञाण धुरियूं उन्हनि खे इहो ई ख़ौफ़ हो त जॾहिं बि माण्हुनि तां तव्हां हिन क़िस्म जी रिस्ट्रिक्शन्स हटायूं, माण्हुनि खे तव्हां छॾियो त पोइ माण्हू पंहिंजी कंदा ऐं माण्हू कतई इन ॻाल्हि में मुड़ण जे लाइ तयारु कोन्हनि के पढ़ियल लिखियल माण्हू जेके बिल्कुलु बाशऊर माण्हू आहिनि, जेके समाज में असीं चऊं त सोसाइटीअ में रोल मॉडल आहिनि, उहे बि का पाबंदी क़बूल करण लाइ तयारु कोन्हनि के, छो जो असांजी सिरिश्त में असांजे मिज़ाज में पाबंदियूं क़बूल करणु आहे कोन का। जॾहिं माण्हूअ जी हिकिड़ी इनबिल्ट शयूं जेके आहिनि इहे हुजनि त हू मादर पिदर आज़ादु हुजे। डॉक्टर साहब ज़ाहिर बशो साइकाट्रिस्ट बि हीअ सम्झे थो इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे त सोसाइटियूं जॾहिं इवॉल्व थींदियूं आहिनि या माण्हू जॾहिं समाज जोड़ींदा आहिनि त उहे समाज क़ाइदनि ऐं क़ानूननि ते हलंदा आहिनि। बदकिस्मती सां असां हादसाती तौर ते जेके आहिनि से कंहिं जॻह ते रहणु शुरू करे ॾिनो आहे ऐं असांजा समाज जेके आहिनि उहे ईअं के सुधरियल समाज कोन्हनि के जिथे असां माण्हुनि खे का शइ चऊं ऐं उहे माण्हू उन ते पाण पंहिंजे लेखे अमल कनि। त हाणे जॾहिं माण्हू पाण पंहिंजे लेखे अमल करण लाइ तयारी कोन्हनि के ऐं वरी रियासत चवे थी त वाह ठीकु आहे न, हिन में 100% माण्हुनि खे इहा बीमारी थियणी आहे। कल्ह असां हॉस्पिटल में हुआसीं ऐं उते ऑनलाइन उन्हनि जी डॉक्टरनि जी जेका ट्रेनिंग हुई, उन ट्रेनिंग खे असांजे इदारे जो कयो सो उनजी कंडक्शन में असांजो पार्ट हो। त उते उहे जेके कोविड वार्ड में जेके कमु कंदड़ डॉक्टर आहिनि उहे बि पिया चवनि बाबा हीअ त हर माण्हूअ खे थींदो, पोइ 97% जेके माण्हू आहिनि न उहे सर्वाइव करे वेंदा हलिया, उन्हनि जो इम्यूनिटी निज़ाम जेको आहे बहितरु हूंदो। 2% माण्हू जेके आहिनि उन्हनि खे ज़ाहिर हॉस्पिटलाइज़ थियणो आहे ऐं साईं 1% माण्हूअ खे त मरणो ई मरणो आहे। पोइ उन में 60 सालनि खां उमिरि जी वॾी एज हूंदी, हाइपर टेंशन में हूंदो, शुगर जी बीमारी हूंदसि, ॿियूं बि आर्ज़ा हूंदसि, त उहो त हिन अमल जे दौरान पंहिंजी जान जेका आहे विञाईंदो ई विञाईंदो। त जॾहिं न माना असीं हिकिड़ियूं अज़म्पशन्स ते प्योर प्रोफेशनल माण्हू बि जेके आहिनि उहे अज़म्पशन्स ते हलनि, हाइपोथेसिस जोड़े वेही रहनि त न बाबा हिन में त 97% माण्हुनि खे इहा बीमारी थियणी आहे। पोइ हाणे हुनजी अच्छा हाणे हिकिड़ी थ्योरी इहा बची विया बाबा पाण मां अलाए केतिरनि खे थी चुकी आहे, पर पाण टेस्ट कराई कान का ऐं पोइ पाण ई ठीकु बि थी वियासीं हलिया, तंहिंजे करे ख़तम बि थी वई, तंहिंजे करे इन जो बि केरु तयन करे त असां मां कहिड़नि खे थी ऐं पोइ कहिड़नि खे वरी छॾे वई, छो जो असां वटि न टेस्टिंग जो मयार सुठो आहे, न असां वटि जेके हंधि हिकिड़े हंधि टेस्ट करारायो त ख़बर पई त भाउ हमरा निगेटिव आहे, वरी वञी ॿिए हंधि टेस्ट करारायो त ख़बर पई त भाउ हमरा पॉज़िटिव आहे, हिकिड़े हंधि टेस्ट करायो त ख़बर पई हमरा पॉज़िटिव आहे, ॿिए हंधि टेस्ट करायो त ख़बर पई त हमरा निगेटिव आहे। त न टेस्टिंग ते को भरोसो आहे, न असांजा जेके असांजा इंतिज़ाम आहिनि उहे बहितर आहिनि, न रियासत वटि माउ जो किरदारु अदा करण वारी कुवत आहे, असां वटि अजीब क़िस्म जी सोच आहे। त हिन वक़्तु बि हुअणु त इहो खपंदो हो त बाबा असां सभिनी मनसूबनि खे पसे पुश्त रखी छॾियूं आहे, न आहे असांखे हाणे को रोड ठाहिणो, न आहे का असांखे ब्रिज ठाहिणी, न आहे को असांखे ॿियो को अहिड़ो को तरक़ियाती अमल करणो, असांखे माण्हुनि जी सिहत खे जेको आहे ऐं असांखे माण्हुनि जी हयातीअ खे ऐं माण्हुनि जी लाइफ्स खे जेको आहे प्रोटेक्ट करिणो आहे ऐं उनजे लाइ जेके बि मेयर्स वठणा पिया असीं वठंदासीं, असीं कंट्रोल कंदासीं। हाणे उहो आहे कोन को मथी लेवल जी जेका सरकार आहे उनजी त स्टेटमेंट्स में एतिरी त स्वीपिंग स्टेटमेंट्स आहिनि जो ख़बर ई कोन थी पए त हीअ चवणु छा था चाहिनि। सुबुह जो हिकिड़ी ॻाल्हि आहे, शाम जो ॿी ॻाल्हि आहे, मंझंदि जो टी ॻाल्हि आहे, हिकिड़ो वज़ीर हिकिड़ी शइ पियो चवे, ॿियो वज़ीर जेका ॿी शइ पियो चवे, पंहिंजे पाण में उन्हनि जी कंट्राडिक्शन आहे ऐं नतीजतन तौर ते सूबा ग़रीब जिन खे हिकिड़ी लॉलीपॉप जे तौर ते 18वीं तरमीम जे ज़रिए कुझु के अख़्तियार ॾिना विया, हाणे उनजे मथां बि माना रोज़ाना इन क़िस्म जूं वफ़ाक़ जूं जेके आहिनि से ख़बरूं असांखे ॿुधण जे लाइ थियूं मिलनि त असां 18वीं तरमीम खे रिवाइव कंदासीं, फलाणो कंदासीं ऐं उनजे करे सूबा बेबस थी विया आहिनि हलिया। हिकिड़े पासे असां रड़ियूं पिया कयूं त क़ौम गुरबत में वरितल आहे, असां रड़ियूं पिया कयूं पिया माण्हुनि खे खाधे खाइण जा पैसा कोन्हनि के, ॿिए पासे लखनि जे तइदाद में रोडनि रस्तनि ते अची ख़रीदारी करण जे लाइ भला चूड़ियूं वठण बि के ज़रूरी आहिनि छा, मेकअप जो सामान बि वठण को ज़रूरी आहे छा, भला का खणी चइजे था खाधे पीते जी शइ। शुरू में जॾहिं अञा माना लॉकडाउन जो अनाउंसमेंट ई कोन थियो त असां अहिड़नि माण्हुनि खे ॾिठो जिन साल जो राशन ख़रीद करे पंहिंजे घर में रखण जी कोशिशि पे कई, जेके साहिब हैसियत माण्हू आहे उन्हनि खे इहो अहसासु कोन हो अपार्ट फ्रॉम दैट त भई ॿिया माण्हू जेके आहिनि उन्हनि खे खंडु मिलंदी कोन मिलंदी, अटो मिलंदो कोन मिलंदो। हीउ बि वॾो हिकिड़ो मसइलो साम्हूं अचे थो पियो त जेके माण्हुनि जूं टेस्टियूं थियनि थियूं
जेके सरकारी टेस्ट थिए थी लम्स हिते हैदराबाद में त लम्स थी करे, ॿियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, कराची में वरी उते ॿी यूनिवर्सिटी आहे का उहा थी करे, उन जी सरकारी जेका आहे तक़रीबन पॉज़िटिव थी अचे। जेके मिलियल रिपोर्टूं आहिनि असांखे तक़रीबन पॉज़िटिव थी अचे। वरी पोइ उन्हनि मां अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके 10,000 8,000 12,000 ख़र्च करे प्राइवेट टेस्ट कराइनि था, उते वञनि था त उन्हनि जी नेगेटिव थी अचे। हैदराबाद में सरकारी मुलाज़िम हिकु पुलिस एहलकार हुयो, CIA जो, हुनजो साम्हूं केस आयो असां वटि। जॾहिं क़ौम बेमहार हुजे, जॾहिं क़ौम छुड़वाग हुजे, त उन जा फ़र्द जेके आहिनि, माना जेके आम माण्हू आहिनि, उन्हनि जे अंदरि इहे सभु शयूं थींदियूं। हाणे ॿ पहलू पिया अचनि। पीर जे ॻोठ जो आहे तव्हांजो 123-24 टेस्टूं लम्स मां पॉज़िटिव आयूं, ऐं वरी ॿी हिकिड़ी लेबोरेटरी मां नेगेटिव, वरी हिकिड़ी मां नेगेटिव आयूं, वरी ॿी मां पॉज़िटिव आयूं। त मक़सदु चवण जो त खरबे रुपयनि जी बजट सां लम्स जी रिसर्च लैब ठही आहे ऐं हज़ारे माण्हू हुते कमु कनि था। उनजी चेन सॼे सिंध में आहे। खरबे रुपयनि जूं मशीनूं अचनि थियूं। PCR जी मशीन आहे आम, जेका मशीन आम PCR जी आहे, उन PCR ते ई टेस्ट थिए थी। हिकिड़ो सस्पेक्शन इहा पई अचे, या त किथे कंट्राडिक्शन आहे त हिन जी जेको आहे सो टेस्ट जे अंदरि स्पेशीज़ जो जेको हले पियो, जेके 20-22 या 27 जेके स्पेशीज़ आहिनि हिन वायरस जूं, उन स्पेशीज़ ते जेके केमिकल लॻनि था, जेके डिटेक्शन जूं शयूं लॻनि थियूं, जेको मटीरियल लॻे थो, उन्हनि जे अंदरि ॿिन्हिनि जे अंदरि किथे न किथे को तज़ाद आहे। हिकिड़ो इहो साइंटिफिक रीज़न थी सघे थो, ॿी लापरवाही जो रीज़न थी सघे थो, टियों रीज़न इहो आहे त असां माण्हू आम तौर ते जेको आहे चऊं था त बाबा असांखे प्राइवेट लैब में वञिणो आहे। सही, ठीकु आहे, पर हीउ त हिकिड़ो सिधो सो तज़ाद आहे जेको हुकूमत वक़्त खे, हाकमे वक़्त खे हिन जे मथां नोटिस वठणु घुरिजे। हेक जी खरबे रुपयनि जी बजट उन यूनिवर्सिटी जी लैब जे मथां इस्तेमालु पई थिए। प्रोफेसरनि जी हिकिड़ी पूरी कतार आहे जेका उन्हनि खे लुक आफ्टर थी करे, ॾिसे थी, निहारे थी। उनखां पोइ हज़ारे माण्हू, हर ज़िले में हिननि जी लैब खुली आहे, हर ज़िले में हिननि जा जेके आहिनि सो इहे सभु शयूं सेटअप थियूं आहिनि। खरबे अरबे रुपयनि जो सिंध जे माण्हुनि खे इहो टुको लॻायो वियो आहे, सिरिंज हई वई आहे, सुई हई वई आहे, त माण्हुनि खे हाणे हिन जी तव्हां वैलिडिटी खे ॾिसो, हिन जी क्रेडिबिलिटी खे ॾिसो, त हाणे जेकॾहिं आउं पाण पंहिंजी चवां थो दादा हेॾी खरबे रुपयनि जी टेस्ट मशीनूं हिननि वटि आहिनि, ऐं पंहिंजी टेस्ट उतां करायां, त एरर जी हिकिड़ी चांस हूंदी आहे। एरर जी ॿ चांस हूंदियूं आहिनि, फॉल्स पॉज़िटिव फॉल्स नेगेटिव जो हिकिड़ी ॿ चांस। पर हीअ त माना हिकिड़ो वॾे पैमाने ते हिकिड़ो ब्लंडर पियो थिए जेको आहे, उनखे वाइस चांसलर खे ऑन बोर्ड अचणु खपे, उन जे प्रोफेसर खे जेको डीन आहे या जेको इंचार्ज आहे उनखे अॻियां अचणु खपे, उनखे उन शइ जी क्लियर करणु खपे। उनखे वरी ॻाल्हि शुरू कंदासीं, हिकिड़ी ब्रेक था वठूं। नाज़रीन, ब्रेक जो टाइम थियो आहे, वठूं था हिकिड़ी ब्रेक, तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक। डॉक्टर शाहनवाज़ साहब ॻाल्हाए रहियो। तव्हां असां वटि प्रीवियस प्रोग्राम में डॉक्टर मज़हर कलोड़ो आयो, तॾहिं उहो MS हुयो, हाणे शायदि DHO आहे। त चवण जो मक़सदु उन बि हिकिड़ी ॻाल्हि कई त असां वटि हिकिड़ी नेगेटिव आई, ॿिए हंधा पॉज़िटिव आई। उन माना TV प्रोग्राम में कई ॻाल्हि, उनजी TV प्रोग्राम खे कोट थो कयां, माना कोट एंड कोट जेको हुन चयो, त चवण जो मक़सदु इहो आहे त हेॾियूं सारियूं पगारूं, हेॾियूं सारियूं मराहतूं, हेॾियूं सारियूं मिल्कियतूं, हेॾियूं सारियूं आसाइशूं, हेॾियूं सारियूं जेके आहिनि सो सहूलियतूं जेकॾहिं वाइस चांसलर वठे पियो लम्स जो, जेकॾहिं पैथोलॉजिस्ट साहब वठे पियो, जेको प्रोफेसर आहे उहो ॿिया मराहत वठे पियो, त उनखे इन जो क्रॉस चेक करणु खपे त इहो मसइलो किथे आहे। हीअ क़ौम तव्हांजे मथां एतबार छो करे? बाबा हर को माण्हू आगा खान न भॼे थो, छा उहो असां आगा खान वारनि ॿिया किताब पढ़िया आहिनि ऐं असां हिते वारनि डॉक्टरनि ॿिया किताब पढ़िया आहिनि? किताब बि साॻा आहिनि, प्रैक्टिस बि साॻी आहे, अखि बि साॻी आहे, इल्मु बि साॻियो आहे, ॾाप बि साॻी आहे, बसीरत बि साॻी आहे, सम्झ बि साॻी आहे, पर पोइ इन्हनि जे विच में सर्विस प्रोविजन जे अंदरि या ख़िदमतूं मुहैया करे ॾियण जे अंदरि इहे कहिड़ा प्रॉब्लम आहिनि जो हर माण्हू चए थो त आगा खान वञा, जेको नॉन अफोर्डिंग आहे उहो उते सिसकी मरी थो वञे, उहो वापसि एम्बुलेंस में लाश जी सूरत में वञे थो, ऐं जेको साहिब हैसियत आहे, साहिब सरवत आहे, उहो वरी आगा खान थो वञे, कराची थो वञे, मुख़्तलिफ़ ॿियनि हॉस्पिटल्स में वञे थो, प्राइवेट तरीक़े सां इलाजु कराए थो। हाकमे वक़्तु बीमार थो थिए त आगा खान थो वञे या ॿियूं जेके मुख़्तलिफ़ अस्पताल आहिनि उते थो वञे। हाकमे वक़्त खे त सभ खां पहिरीं त सरकारी अस्पताल में दाख़िल थियणु खपे। नवाज़ शरीफ़ बीमार थो थिए त उहो सिधो वञे थो इंग्लैंड थो वञे, उन पंहिंजे हेॾे सारे 4 साल 3 साल वज़ीर आज़म जे मुदे में हुन खां अहिड़ी अस्पताल न ठाही जेका हू पंहिंजो इलाजु कराए सघे, या जेकॾहिं हुकूमत सिंध पारां हेतिरा ख़र्च जेके बजट ते कया विया आहिनि, सिंध हेल्थ ते कया विया आहिनि, त छा हुन मुख़्तलिफ़ जेके साहिब हुकूमत आहिनि उहे पंहिंजूं टेस्टूं छा लम्स मां कराईंदा? कॾहिं बि कोन कराईंदा। इते सवाल थो थिए त पोइ छा आम अबोज
ॾुतरियल ग़रीब लाचार नादार जेको माण्हू आहे उनखे इन्हनि माण्हुनि जे रहम करम ते छॾे ॾिजे। सही जेके छा कनि पिया, जेके हेॾनि इदारनि में केॾो करप्शन कनि पिया, केॾा मामला कनि पिया, उहो त थियो हिकिड़ो अलॻि पेंडोरा बॉक्स। हिते त वॾे पैमाने ते हिन जी पत वाइखी थी आहे। लम्स जी लेबोरेटरी जे मथां हिकिड़ो सवाल अची वियो आहे त जेको आहे सो तव्हां वटि नेगेटिव पियो अचे, ॿिए हंधि पॉज़िटिव पियो अचे, तव्हां वटि पॉज़िटिव अचे, ॿिए हंधि नेगेटिव पियो अचे, त वाइस चांसलर छा पियो करे, उहे पैथोलॉजिस्ट छा पिया कनि, उहे कनि छा पिया, हीउ थिए छा पियो, हीउ क़ौम सां कहिड़ो तमाशो पियो थिए। रज़ाक साहब, जेकॾहिं समाजी विथी ऐं जेको पंहिंजा जेके SOPs तयारु कयूं वयूं वापारियुनि सां, पब्लिक या सरकारी तौर ते जेके मामला थिया, हाणे उन्हनि ते त मुकमिल पाण ॻाल्हाए चुकासीं त उन्हनि ते अमल नथो थिए। मायूं हुजनि, मर्द हुजनि, ॿार हुजनि, माना शॉपिंग सेंटर आहिनि या ॿियूं जेके अञा हिकिड़ो वॾो बचाव आहे त रमज़ान शरीफ़ जे करे होटलिंग न थी आहे। होटलिंग ते जेकॾहिं रमज़ान शरीफ़ न हुजे हा त शायदि इहे इन SOPs में उहे होटल बि हुजनि ऐं होटलनि ते बि हाणे इन खां बचाए कीअं सघिजे थो माण्हुनि खे? ॾिसो, का ई अहिड़ी सुती त आहे कान का जेका घोटे कंहिंखे प्यार जे, तावीज़ त आयो कोन को जेको माण्हू जे ॻिची में ॿधी ऐं चइजे त हाणे तूं प्रोटेक्ट थी वञे हलियो। हीअ त सिंपल हिकिड़ी बीमारी आहे, ऐं बीमारी बि हिकिड़ी अहिड़ी ख़तरनाक बीमारी जंहिंजा असीं ख़ुदि कैरियर न बणिजूं। छो जो हिकिड़ो माण्हू जेको आहे उहो जॾहिं इफेक्ट थिए थो त टिनि ॿियनि खे थो करे, हाणे वरी जॾहिं उहे टे थिया त वरी उहे मल्टीप्लाए कंदा ॿियनि खे। त मुसीबत जेका आहे उहा इहा आहे त मूंखे जेको ख़ौफ़ आहे या मूंखे जेका माना एप्रीहेंशन्स आहिनि त गवर्नमेंट बि तजर्बा पई करे, उन्हनि बि टेस्ट करण जी कोशिशि कई आहे, ऐं पोइ उन्हनि सोचियो आहे त भाउ असीं ॾिसूं त माण्हू कीअं था एक्ट कनि, असीं ॾिसूं त ॿिनि टिनि ॾींहंनि में इहे वापारी जेके आहिनि उहे पंहिंजो हाथ थधो कीअं था कनि, ऐं माण्हू बि जेके आहिनि से बेयकीनी जी कैफ़ियत जो शिकार आहिनि। त लॻे थो त भई असांजी हिननि हरकतुनि सां ॿीहर मार्केटूं बंदि थी वेंदियूं हलियूं, तंहिंजे करे घणे खां घणियूं जेतिरियूं घणे खां घणियूं जेके ख़रीदारियूं करे सघूं था उहे ख़रीदारियूं कयूं, ऐं ज़िंदगीअ जो शादियुनि मुरादियुनि में बि असांजा रवैया हूंदा आहिनि त ज़िंदगीअ जो पहिरियों ऐं आख़िरी खाधो सम्झी करे टुटी पवंदा आहियूं। हींअर बि माना असां ईअं सम्झूं पिया त जहिड़ो को चैरिटी आहे, मुफ़्त में के शयूं विराइजनि पियूं, उनजे करे जेतिरो घणे खां घणो हंट करे सघिजे थो, जेतिरो घणे खां घणो वठी सघिजे थो, उहो असीं अमल करियूं। त हाणे इन सॼी सिचुएशन में ज़ाहिर आहे मीडिया जो का पंहिंजो पॉज़िटिव रोल प्ले करे भई सिंध TV पूरी सिंध त छा अब्रॉड द कंट्री माण्हू ॾिसनि था, पर असां ज़ाहिर आहे सिंध जे कॉन्टेक्स्ट में ॻाल्हि करियूं त सिंधी माण्हू ताईं सिंध TV जी एक्सेस आहे। अॼु असीं मिसाल ॿ दोस्त बि वेठा आहियूं जेके प्रैक्टिकली इन्हनि शयुनि खां वाक़ुफ़ु आहियूं। ऐं जिथे माण्हुनि खे डिस्ट्रीब्यूशन फूड डिस्ट्रीब्यूशन वारे अमल में आऊं शरीक आहियां, मुंहिंजी ऑर्गेनाइज़ेशन शरीक आहे, उते असां सिंध जे कोई 43 हॉस्पिटल्स खे जेका जो इक्विपमेंट्स ॾियूं पिया, डायरेक्टली उनजे पैरामेडिक स्टाफ खे ट्रेनिंग करारायूं पिया, डॉक्टर्स खे इवन असां ट्रेनिंग करारायूं पिया, उन्हनि खे ॿिया मटीरियल्स ॾियूं पिया, माण्हुनि जे लाइ हैंड वॉशिंग फैसिलिटीज़ करियूं पिया, थधनि पाणियुनि जा बंदोबस्तु करियूं पिया। त ॾिसो, माण्हू ऐं इदारा जेके कमु करण लाइ तयारु आहिनि उहे त ऑन बोर्ड आहिनि, पर आऊं वरी हिते हिकिड़ी वज़ीर आला हथ ॿधी माण्हुनि खे अपील करे कुझु करे चुको आहे। साहिब अक़ुल जेके माण्हू आहिनि उहे अपीलूं करे चुका आहिनि, जेके उहे डॉक्टर जेके ख़ुदा तरस डॉक्टर आहिनि जंहिंजा वॾा नाला आहिनि, उहे अची TV प्रोग्रामनि में माण्हुनि खे अपीलूं करे चुका आहिनि। हिकिड़ो दफ़ो ॿीहर असीं सिंध TV जो सहारो वठी करे माण्हुनि खे अपील था करियूं, हैदराबाद टाइम्स प्रोग्राम जे तवसत सां असीं माण्हुनि खे अपील था करियूं त बाबा ख़ुदा जे वास्ते पंहिंजा दुश्मन छो पिया थियो? तव्हां घटि में घटि जेको तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो कमु चयो पियो वञे न त बाबा तव्हां कतारुनि जे सूरत में न निकिरो, तव्हां समाजी जेको डिस्टेंस आहे उनखे मेंटेन करियो, तव्हां बार बार जेके आहिनि हथ पंहिंजा जेके आहिनि से धोओ, उनजे लाइ कंहिं सैनिटाइज़र जी ज़रूरत कोन्हे का, सिंपल साबुण जी ज़रूरत आहे, पाणी जी ज़रूरत आहे, पाणी अलाह जे महिरबानी सां पाण पाणी वाफ़र मिक़दार में मौजूदु आहे, साबुण एतिरो को क़ीमती कोन्हे को, तव्हां 20 सेकंडनि ताईं, पर जे तव्हांजा हथ गंदा आहिनि त पोइ 1 मिंट ताईं तव्हां प्रॉपर जेके आहिनि हथ धोइण वारो अमल करियो, ऐं तव्हां हरू भरू अजायो जेको आहे माना को कमकार हुजे त तव्हां बिल्कुलु तव्हां निकिरो, मजबूरीअ में तव्हां निकिरो, पर बेसबब असांजी जेका युथ आहे, जेको असांजो नौजवान आहे, ऐं ख़ुसूसी तौर ते वरी मुसीबत आहे त असांजूं औरतूं, त मुंहिंजी हिननि नियाणियुनि खे ऐं नौजवाननि खे स्पेशल इहा रिक्वेस्ट आहे त ख़ुदा जे वास्ते तव्हां महिरबानी करे समाजी विथीअ खे बरक़रार रखण वारे अमल में शिरकत करियो, बेजा तव्हां महिरबानी करे न निकिरो। त हीअ आम बीमारी कोन्हे का जंहिंमें हर डॉक्टर जो का तव्हांखे जी सहायता ॾे, पैरामेडिक जो स्टाफ जी तव्हांखे सहायता ॾे। ही बीमारी ख़तरनाक क़िस्म जी बीमारी आहे जंहिंमें डॉक्टर ख़ुदि पंहिंजूं हयातियूं विञाए वेठा आहिनि,
ऐं असीं वरी बिल्कुलु ई ॾिसो न हिकिड़ो माण्हू तव्हांजे हिफ़ाज़त जे लाइ मौजूदु हुजे उहो पंहिंजे पाण खे पंहिंजी जान खे जेको दाह ते लॻाए बीहे ऐं वरी ॾिसे त ॿिए तरफ़ क़ौम सॼी जी सॼी कंहिं बि इंस्ट्रक्शन खे मञण लाइ तयारु कान्हे तयारु उहो न त आहे। चवंदो न त बाबा आउं जान अहिड़नि नालाइकनि जे लाइ ऐं अहिड़नि अॿोझनि जे लाइ पंहिंजी जान छो त ख़तरे में विझां। डॉक्टर साहब आख़िरी कमेंट प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे पर थोरो इहो तव्हांखां पुछंदासीं त जेको ही क्वारंटाइन डे माण्हू खे हिन में रखनि था घर में त भई करंटीना सेंटर घर खे कयो ऐं फलाणे जो अस्पताल में जॻह हुन ते न आहिनि या के वरी वॾा माण्हू आहिनि जीअं तव्हां ॻाल्हि कई त हिकिड़ा डॉक्टर आहिनि पाण ॼाणनि था उन शइ खे उहे चवंदा असां घर में था आइसोलेट में वञूं पेशेंट हूंदे बि पोइ घर में वञनि था त उनजी जे हंगामी बुनियादनि ते का तबियत ख़राबु थिए या को मामिलो थिए जीअं गैस जी ज़रूरत पए त उहो छा कंदो माण्हू? ॾिसो बुनियादी तौर ते असांजे घरनि में तक़रीबन जेके घणा घर आहिनि जिते उते नेबुलाइज़र पिया आहिनि गरम पाणी सां गुरड़ा करियो वॾा वॾा साह खणो खुली हवा में विहो पंहिंजो पाण खे पंहिंजो हुन हिकिड़ो रेडियस ठाहियो सही छिक जेकॾहिं तव्हांखे अचे थी त हीअ छिक जे ज़रिए ॿिए माण्हू ॾांहुं वञे थो छुअण सां ॿिए माण्हू ॾांहुं वञे थो त तव्हां जेकॾहिं क्वारंटाइन में विया आहियो या पंहिंजो पाण खे आइसोलेट कयो अथव या अकेला थिया आहियो त उन महिल तव्हां पंहिंजो हिकिड़ो रेडियस ठाहियो इन लाइ त हिकिड़ी इन जी स्टिक माण्हू घर रही सघे थो न माण्हू। उहो घर रही सघे थो अनटिल अनलेस जेसि ताईं हुनजी शदीद रेस्पिरेटरी ट्रैक इन्फेक्शन जंहिंजी साह जी बीमारी या मुंझ न थिए उन खां पोइ उनखे ज़रूरत पवे थी आम तौर ते बुखार न थियणु ॾियो आम बुखार जी दवा खाई छॾियो आम नज़ले जी दवा खाई छॾियो गरम पाणी सां गुरड़ा करियो पंहिंजो पाण खे बार बार हथ धोयो बार बार जेको आहे सो चहिरे नक में पाणी विझो उनखां पोइ हिकिड़ी अहम ॻाल्हि हिते चवणी आहे त इन क्वारंटाइन जे करे जेको डिप्रेशन थियो जेको मायूसी थी जेका यासियत थी जेका नाउमीदी थी जेका स्ट्रेस थी जीअं तव्हां हुन ASI जी ॻाल्हि कई पुलिस वारे जी ॻाल्हि कई त उनजी ॿ ॾींहं पॉज़िटिव आई टेस्ट ऐं माना पोइ उनजे मथां केतिरी स्ट्रेस गुज़री हूंदी उहा उन माण्हू खे ख़बर आहे ऐं उनखां पोइ जेके माण्हू ठीकु थी विया आहिनि उन्हनि जा जेके इंटरव्यू अचनि पिया उहे हिकिड़ा ॾाढा अजीब इंटरव्यू आहिनि उन ते हुकूमत खे जेको आहे न सो हिकिड़ी पूरी कमीशन विहारणु खपे त असीं करियूं छा पिया छुड़वागी वारो त कानून ई कोन्हे न आउं त इन शइ जो क़ाइल आहियां त हिकिड़ा स्ट्रिक्ट वे 15 ॾींहं सिवियर कर्फ्यू हणी माण्हुनि खे ब्लॉक करे छॾियो विथ SOPs हुकूमत ते वक़्तु उन्हनि हर माण्हू जे दरवाज़े ते राशन पहुचाए ग़रीब अमीर न हुजे बसि हर कंहिं जीअं तव्हां हिकिड़ी मजबूरी में घिटी सील था करियो न ईअं सॼे मुल्क में कर्फ्यू लॻाए छॾियो 15 ॾींहंनि खां पोइ तव्हांजो वायरस मां तव्हांजी जान छुटी वेंदी या त हुकूमत आसरो पई करे त हर्ड इम्यूनिटी डेवलप थिए माण्हू मरनि जीअं रज़ा ॻाल्हि कई त 1% 2% जेके मरी पई जान छॾाइनि त पोइ इहो त हिकिड़ो ज़ुल्म थींदो तव्हां कर्फ्यू लॻायो माण्हुनि खे बिल्कुलु लॉक करे छॾियो घर खां ॿाहिरि निकिरे 2 फ़ौजी गली में बीहारींदो तव्हांखे ख़बर ई कोन पवंदी को सिंधी माण्हू त छा पर पूरे पाकिस्तान जा माण्हू न निकिरनि। वॾी महिरबानी डॉक्टर साहब वॾी महिरबानी इमरान साहब तव्हांजी बि नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान ज़फ़र हिकिड़ो खे ॾींदा इजाज़त तेसि ताईं सदाईं कान्हे।